ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदासीं केएमसी जे 83 मुलाज़िमनि वटि ॿ सरकारी नौकरियूं हुजण जो इंकशाफ थियो आहे। मूंखे ॿुधाइनि पिया केएमसी जा मुलाज़िम सिंध सरकार जे खातनि में बि नौकरियूं कंदड़ आहिनि। रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण दौरान इंकशाफ थियो आहे। केएमसी मुलाज़िम हिक ई वक़्तु गैर कानूनी तौर ते ॿ सरकारी नौकरियूं करे रहिया आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नाड़े खाते मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस लोकल फंड जी सरबराही में 5 रुकनी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। ख़बर मूंखे ॾियो पिया केएमसी जे 83 मुलाज़िमनि वटि ॿ सरकारी नौकरियूं हुजण जो इंकशाफ थियो आहे। केएमसी जा मुलाज़िम सिंध सरकार जे खातनि में बि नौकरियूं कंदड़ आहिनि। रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण दौरान इंकशाफ थियो आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त केएमसी मुलाज़िम हिक ई वक़्तु गैर कानूनी तौर ते ॿ सरकारी नौकरियूं करे रहिया आहिनि, जॾहिं त नाड़े खाते मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस लोकल फंड जी सरबराही में 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। केएमसी जे 83 मुलाज़िमनि वटि ॿ सरकारी नौकरियूं हुजण जो इंकशाफ थियो आहे। अपडेट कयो पिया केएमसी जा मुलाज़िम सिंध सरकार जे खातनि में बि नौकरियूं कंदड़ आहिनि। रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण दौरान इंकशाफ थियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सबा, केएमसी जे 83 मुलाज़िमनि वटि ॿ सरकारी नौकरियूं हुजण जो स्कैंडल ज़ाहिर थियो आहे। इन सिलसिले में बलदियाती इदारनि जे मुलाज़िमनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण दौरान अहिड़ी तस्दीक कई वई आहे। उनमें इहो ॼाणायो वियो आहे त वॾे अंग में केएमसी में मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि वटि सिंध सरकार जे खातनि में बि जेके उहे नौकरियूं कनि पिया, हिक ई वक़्त ते गैर कानूनी तौर ते ॿ नौकरियूं करे रहिया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट जेका आहे उहा नाणे खाते हवाले कई वई आहे। मामले जी जांच शुरू कई वई आहे। एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस लोकल फंड जी सरबराही में 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। इंक्वायरी कमेटी जेका आहे उहा केएमसी जे अहिड़नि मुलाज़िमनि जो रिकॉर्ड जाचींदी, इहा तफ़सील जमा कंदी कहिड़नि मुलाज़िमनि खे केएमसी सां गॾु सिंध हुकूमत जे कहिड़े कहिड़े खाते में उहा नौकरी आहे ऐं केतिरी पघार ऐं पेंशन जी मद में सिंध हुकूमत जा इहे फंड्स जेके आहिनि उहे इस्तेमालु कया आहिनि। समूरे मामले जी जांच कई वेंदी। इन मामले में जेके मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ो एक्शन थियणु घुरिजे, सच ते बदल अहिड़ी जेका उहा रिपोर्ट उहा आला अख़्तियारनि हवाले कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधायां त डीएमसी, केएमसी, वाटर बोर्ड, केडीए समेत बलदियाती इदारनि जे समूरनि अहिड़नि इदारनि में जेको आहे उहो गैर कानूनी तौर ते तरकियूं थियल आहिनि। उन्हनि जी निशानदाही बि थी वई आहे, पर उनजे बावजूदि उन्हनि कामरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।